अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जी ॻाल्हि खे नज़रअंदाज़ न कयो। भले तव्हांखे महिल पंहिंजी मस्ती या वक़्तु आयो त मां तव्हांखे ॿुधाईंदोमांव त अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम तव्हांखे ग़लति रस्तनि खां छो रोकियो वियो। हाँ, अल्लाह पाक फरमाए शराब न पी, शराब हराम। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम ज़िंदगी बशकी थी, ज़िंदगी ख़ूबसूरत हसीन आहे, तो नशे में पाण खे गाफ़िल करे वेठो। हाँ, शराब छॾींदे जॾहिं तूं डॉक्टर वटि पहुचंदे, डॉक्टर जे चवण सां छॾींदे, अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जे फरमान खे नज़रअंदाज़ कंदे, डॉक्टर जे चवण ते तूं शराब छॾींदे, अल्लाह जो कसम वक़्तु ई न छॾींदे। जीअं न छॾे सघे बि अचानक तुंहिंजी दिलि खे अहिड़ी सट ईंदी जो अल्लाह तुंहिंजे वात में तौबा बि नसीब न कंदी। अचानक मौत मिलंदी, कुते जी मौत मरंदे, कुते जे मौत। अल्लाह जो कसम मां काफ़ी इंसान अहिड़ा ॾिठा। हाँ, शराब जा जेके आदी हुया, कुते जे मौत मरी बि अल्लाह उन्हनि जे वात में इस्तग़फ़ार बि न विधो। समझे तो सब तो, पर अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम खे नज़रअंदाज़ थो करे। अल्लाह वरी उन वक़्त में नज़रअंदाज़ कंदे जंहिं वक़्त में तुंहिंजे मथां उहो वक़्तु आयो। कर तूं हाली पंहिंजी अना में हिन ज़िंदगी जी क़ीमत उन वक़्त में ख़बर पवंदी जंहिं वक़्त में डॉक्टर तोखे चीरींदा फाड़ींदा। डॉक्टरनि जो चीरियल कॾहिं सिधो न थियो। डॉक्टरनि खां चीर फाड़ कराईंदा न, उहे कॾहिं सिधा न थियनि। हाँ, टेबलेटनि जो सहारो वठंदा, ज़हर जो सहारो। इहो ज़हर तव्हांजे मादे खे ख़राबु कंदो। हिकिड़ी बीमारी जे लाइ तव्हांखे 10 बीमारियूं ॿियूं पैदा थींदियूं। टेबलेट पुट भली ॻाल्हि न आहे। तव्हांखे मथे में सूरु पवंदो आहे, टेबलेट खाईंदा। पेनाडोल टेबलेट जेका न, पेनाडोल या पोलेस्टानोफोर्ड, इहे 40 ॾींहं असरु ॾेखारींदी आहे पंहिंजो। 40 ॾींहं थोरी ॻाल्हि ते मदद में सूरु पए थो, टेबलेटनि जो सहारो था वठो। टेबलेट जॾहिं शौक़ सां खाओ था कंहिं सूर खे ख़तमु करण जे लाइ, वरी यादि रखजांइ, हिन सूर खे त ख़तमु करण जे लाइ तूं कोशिशि कंदे, पर इहा टेबलेट वरी ॿियो तोखे नुक़सानु ॾींदी। मादे में तकलीफ़, मादे जी तकलीफ़ वरी तोखे गुर्दनि जो नुक़सानु ॾींदी। गुर्दा फेल थी वेंदा बचा। जेके हिन टेबलेटनि जा आदी हुया वीचारा गुर्दनि जा मरीज़ थी विया अथई। यादि रखो, ऐं गुलाब जा गुलो, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम ॾे झुको, अल्लाह खां तौबा ताइब कयो, वरी उन्हनि गुनाहनि खे वापसि मुंहुं फेर न ॾिसो। तव्हांजी सची तौबा जेका न, तूं सम्झे थो न मुंहिंजी तौबा जी कीअं ख़बर पए त मुंहिंजी रब्बुल आलमीन तौबा क़बूल कई आहे जन। यादि रखे, इंसान जे करे गुनाह खां तोखे नफ़रत थी वञे त सम्झ अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम तोखे माफ़ करे छॾियो। जे तौबा करे वरी बि गुनाह करे, इहा तौबा बि तुंहिंजी पेंडिंग में आहे। अल्लाह सां मज़ाक़ न कयो, अल्लाह सां मज़ाक़ न कयो। उन जे आॾो तव्हांखे साम्हूं बि थियणो आहे, उन जे आॾो पेश बि थियणो आहे। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जे लिखे खे नज़रअंदाज़ कंदे रत जा गोड़ा वाईंदे। हिनमहिल तोखे ख़बर न ईंदी जॾहिं अस्पताल जे वार्ड में आहिनि, मायूस चहिरो करे अखियुनि मां गोड़ा वाए बि अल्लाह खे पुकारींदे। अल्लाह तोखे कोन चयो त बचा तो ये गुनाह कर। हाँ, हो बचा, अल्लाह तोखे कोन चयो। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम, रब्बुल अर्शिल अज़ीम तोखे त अञा हिदायतूं ॾिनियूं, तोखे त उन्हनि कमनि खां अञा पासो कयो, पर तूं पंहिंजो पाण खे ग़लति रस्तनि में हलायो। हाँ पुट, हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जंहिंजे लाइ तूं परेशान आहे उनखे तुंहिंजी ज़रे जी परवाह कान्हे का। बहितर आहे तूं अल्लाह जे लाइ परेशान थी। जेका तोखां नमाज़ मिस थी वञे उनजे लाइ परेशान थी। हुननि जे लाइ परेशान थींदी, अञा घणी तकलीफ़ ॾिसंदी। सम्झ ही वक़्तु ते, वक़्तु गया तो कुझु नहीं, वक़्तु गया तो कुझु नहीं बचा। वक़्त खे रोक, हिनमहिल ई सम्झी उहे क़दम खण जेके तोखे जीआरण जा रस्ता ॾियनि। ज़िंदगी अहिड़ी हसीन ख़ूबसूरत आहे, ज़िंदगी जो अहसासु उन वक़्त में ॾाढो थींदो अथई बचा, जंहिं वक़्त में तुंहिंजो वात फिको फिको हूंदो,
नक मां सिंगण जी ख़ुशबू छॾे वेंदी, मलकल मौत जो साम्हूं अचिणो अथई। यादि रखे इंसान, जंहिं वक़्त जो क़दुरु कयो उहे बादशाह, जिन वक़्त खे न सुञातो उहे ज़लील ऐं ख़्वार बि। ॾिसो अॼु मैखाननि में तव्हांखे मिलंदा, हा ॾिसो जुआ जे अॾनि ते तव्हांखे मिलंदा, ॾिसो